ओम साईं राम। नंढपण जा ॾींहं न जाम सुठा हूंदा हुआ, मस्तु मज़ो हूंदो हुओ। करे बचपन हूंदो ऐं भोला भाला हूंदा हुआसीं, थोरी घणी चुच मस्ती कंदा हुआसीं, ज़िंदगीअ जो मज़ो अलॻि हूंदो हुओ। हिकु दफ़ो स्कूल में चौथे दर्जे में अलाए पंजे दर्जे में, हाणे यादि कोन्हे, टीचर आई, सभिनी खां पुछई हाणे भई तव्हांखे वॾो थी छा बणिजणो, छा थियणो आहे। हिकु हिकु खां पुछंदी भई। रमेश चयो मूंखे डॉक्टर थियणो आहे, मां चयो मूंखे इंजीनियर थियणो आहे, कंहिं चयो मूंखे वकील थियणो आहे। हिकिड़ो जेको जीवत जेको ॿुधायोमांव ॾाढो बदमाश हो, चई मूंखे जाम 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 शाहूकार थियणो, मूंखे 10-15 बंगला हुजनि, 20-25 कारूं हुजनि ऐं पंहिंजो प्लेन हुजे। टीचर चयो हाणे बसि कर, मां तोखे हिकु अखर में सिट में पुछियो मां, अखर में जवाबु ॾे, तूं पंहिंजी स्टोरी थो ॿुधाई, बसि हाणे बसि कर करे। वरी रीटा नाले हिकु छोकिरी हुई, उहा बि जाम स्मार्ट हुई। उन खां पुछई तोखे छा थियणो आहे, पर तूं स्टोरी न ॿुधाइजांइ मूंखे, मूंखे हिकु अखर में जवाबु ॾिजांइ। चई मूंखे जीवत जी जो थियणो आहे। चओ ओम साईं राम।